लारकाणो मां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुब अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ लारकाणो में मज़लूमनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाईंदड़ सहाफ़ती तंज़ीम यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन सिंध लारकाणो जे हेड ऑफिस में एक अहम गॾिजाणी मुनक़िद कई वई। गॾिजाणीअ में यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जिन में गंबटे, राणीपुर, बहारो, आरीजा, नवंदरो, सिजावल, पखो ऐं नसीराबाद जे सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन सिंध जे मरकज़ी अॻुवाननि तरफ़ां ॿाहिरिनि शहरनि खां आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़ती सिंधी टोपी, अजरक ऐं गुलनि जा हार पाराया विया। उन मौक़े ते आयल महिमाननि यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन सिंध जे मरकज़ी ऑर्गेनाइज़रनि जो शुक्रियो अदा कयो। गॾिजाणीअ में तंज़ीम साज़ी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। उन मौक़े ते यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन सिंध जे ऑर्गेनाइज़रनि ऐं मेंबरनि पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे चयो त यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन सिंध उहा वाहिद सहाफ़ती तंज़ीम आहे जेका ॾींहुं राति ग़रीब, मिसकीननि ऐं मज़लूमनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा करे रही आहे। लारकाणो समाजी इताद जे सदर शेख हाफ़िज़ बशीर अहमद हुसैनी चयो त यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन जे सहाफ़ियुनि खे सलाम पेश कयां थो जेकी हर वक़्तु मज़लूमनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहिनि। शेख हाफ़िज़ बशीर अहमद हुसैनी वधीक चयो त सिंध अंदरि हर रोज़ सहाफ़ियुनि मथां कूड़ा केस दाख़िल करे खेनि हक़ ऐं सच लिखण ते मोतमार धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि, जिन जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कजे थी ऐं हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कजे थो त हक़ ऐं सच लिखंदड़ सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। किरदारु अदा कयो आहे। असीं सभु मज़लूम जा साथी आहियूं। ज़ालिम सां मुआरे हटाइण जे लाइ अब्दुल हादी जाने बुलंद हाथ पेश कर मेहनत है। कार्ड जी ना सिकंदर जा हथ मज़बूत कंदो त इंशाअल्लाह इहो पैगाम